सिंध यूनाइटेड पार्टी के मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह सन साथियुनि ते FIR दाख़िल करण ख़िलाफ़ ACP मलीर ऐं ओलह तरफ़ां रज़ाकाबाद जे मुख्य चौक खां रैली कढी अवामी प्रेस क्लब मलीर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें कारकुननि ऐं शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। एहतिजाज जी अॻवानी डॉक्टर अली नवाज़ गबोल, रज़ा अली संदेलो, शबीर डेरो, शिराज सोलंकी, महबूब खोसो, साबिर अली गबोल, जे सिंध मां जे फैज़ सिंधी, जिसाब जे शहीद बशीर खान कुरैशी वाब गबोल कई। एहतिजाज में शिरकत कंदड़नि जे हथनि में बैनरी प्लेकार्ड हुआ। ज़ैन शाह ख़िलाफ़ कूड़ा केस ख़त्म कर जा नारा हणी रहिया हुआ। ऐं तव्हां ॾिठो त मोरे जे मज़लूमनि सां जॾहिं हमदर्दी जे लाइ असां उते पहुतासीं त पोइ हिते लूणी खेत जाम शोर में हिकु कारकुननि ते ऐं साईं ज़ैन शाह ते कूड़ FIR कटी वई आहे ऐं उन FIR जी असां भरपूर लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। तव्हां ॾिसो था त हीअ जदोजहद कैनालनि जो काफ़ी 10-12 महीननि खां शुरू आहे ऐं हले पई थी। उन खे ख़तमु करण जे लाइ, उन खे कमज़ोर करण जे लाइ हिकु पंहिंजो हथ सां गॾियल साज़िश ठाहे मोरे जो वाक़ियो करायो वियो। उन खां पोइ जॾहिं मोरे जे माण्हुनि वटि असां उते हमदर्दी लाइ पहुतासीं त पोयां जेके आहिनि असांजे कारकुननि ऐं साईं ज़ैन शाह ते FIR कटियो वियो, जंहिंजे लाइ अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। ऐं उन एहतिजाज सां मलीर ज़िले जे तरफ़ां अवामी प्रेस क्लब जे साम्हूं जेको आहे एहतिजाजी पंहिंजो रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। साईं ज़ैन शाह जे मथां मोरो में अवामी हक़ जिदोजहद करे रहियो हो ऐं उते एहतिजाज में मौजूदु हुयो। हिन नदी कोट में अची रोणी कोट में ऐं ॿी जाइ ते 2 FIR कटियूं त साईं ज़ैन शाह 20 माण्हुनि सां गॾिजी करे धरणो करे पियो। बेताजब इन्हनि जी बदबख़्ती आहे त कूड़ बि सही तरीक़े सां नथा आणी सघनि। 20 माण्हुनि सां साईं ज़ैन शाह धरणो पियो हणे ऐं उहो उन ॾींहुं अवाम दुनिया पूरी ॾिसे पई त साईं ज़ैन शाह मोरे में मौजूदु हुयो। हीअ ज़ालिम ऐं जाबिर हुकूमतूं FIR ऐं स्टेट जे इदारनि जे ज़रिए माण्हुनि खे झुकाइण जी कोशिशि कंदियूं आहिनि। FIR खे इस्तेमालु करे, इदारनि खे इस्तेमालु करे, इदारनि जो बेड़ो ॿोड़े ऐं पोइ उहे माण्हुनि जे मथां हमला कंदियूं आहिनि त जीअं माण्हू इन सां झुकनि। पर इन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त सिंधी अवाम हिन महिल जागी चुको आहे ऐं SUP जी क़यादत इन्हनि नंढड़नि हरबनि खां टिजण वारी कोन्हे का। जीअं जीअं इहे पंहिंजो ज़ुल्म वधाईंदा तीअं तीअं असांजी तहरीकूं ऐं असांजो जज़्बो इंशाअल्लाह अञा वधंदो वेंदो ऐं इन्हनि खे असां नंगो कंदासीं मुआशिरे जे अंदरि त इहे कहिड़ा ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कनि थियूं मुआशिरे सां। हीअ FIR असांजे लाइ तमगो आहिनि। हीअ FIR असांजो सबूत आहिनि त असां अवामी हक़नि जी जंग विड़ी रहिया आहियूं। साईं ज़ैन शाह ते जेके FIR कटियूं आहिनि उन जे ख़िलाफ़ु अॼु जो मुज़ाहिरा रखियल हुया पूरी सिंध में। साईं ज़ैन शाह कंहिंखां ॻुझो न आहे। साईं ज़ैन शाह हर कंहिंजे साम्हूं आहे, हिकु पसंदीदा शख़्सियत थी वियो आहे। साईं GM सैद खां पोइ जीअं ॾिठो वञे त जेका पसंदीदा शख़्सियत सैदनि में आई आहे उहा साईं ज़ैन शाह जी आई आहे। साईं ज़ैन शाह मज़लूम माण्हुनि जे करे 31 अगस्त ते जेको मोरे में हुन एहतिजाज रिकॉर्ड करायो त उन जे बरख़िलाफ़ हिननि FIR कटणु शुरू कयूं आहिनि। रनी कोट में FIR कटणु ऐं कोटड़ी में FIR कटणु 32 माण्हुनि सां गॾु। हाणे 32 माण्हुनि जी त उते त गुंजाइश ई न, उते लखाव माण्हू साईं सां गॾु हुया, उहो कंहिंखां बि ॻुझो कोन्हे को। बाक़ी हीअ तसलसल जेको आहे इहो पीपल्स पार्टी जी बोखराहट वारो सिलसिलो आहे, इहो कंदा आहिनि। पीपल्स पार्टी जी अॼु न, शुरू खां वठी इन्हनि जी इहा ई ताक़ीद रही आहे, जंहिंखे बि ॾिसंदा आहिनि मक़बूलियत मिले थी, सिंध में प्यारु मिले थो, उन जे ख़िलाफ़ु FIR कटाईंदा आहिनि। इन FIR जे करे साईं ज़ैन शाह जी शख़्सियत ते को बि असरु नथो पइजी सघे। असां सभु अॼु इहो ई रिकॉर्ड था एहतिजाज करायूं त इहे जेके कूड़ियूं तव्हां FIR कटियूं आहिनि साईं ज़ैन शाह ते, असां SSP साहिब खे, IG साहिब खे, सभिनीनि खे इहो था चऊं त इहे बसि ख़ुदि रद्द करे छॾनि, इन्हनि जी का अहमियत न आहे। पहिरीं त जीअं सिंध महाज तरफ़ां साईं ज़ैन शाह ते समेत जेको आहे सो क़ौमी कारकुननि ते जेके कूड़ा केस थिया आहिनि उन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था। असीं सम्झो था त जेका रियासत आहे उहा बुखलाहट जो शिकार थी चुकी आहे ऐं उहा चाहे थी पई त जेको बि सिंध जे अंदरि क़ौमी कारकुन हुजे या खणी करे जेको आहे सो लीडर हुजे, अॻवान, क़ौमी अॻवान हुजे, उहो आवाज़ु बुलंद कंदो त उनखे दॿाइण जी कोशिशि कंदी पूरी, पर कोशिशि सां गॾो गॾु उनखे दॿायो वेंदो। पर सिंध जे शऊर खे अवां जे हिन जेको आहे सो प्रेस क्लब थ्रू, मीडिया थ्रू गुज़ारिश कंदुसि त ख़ुदारा जेको आहे सो क़ौमी ॿधी असांजी जेका ताक़त आहे उहा ॿधी में आहे। अचो त पाण जेको आहे सो माना वतन जी ख़ुशहाली, वतन जी आज़ादी, छो जो असीं कुझु बि चऊं। हीअ साईं ज़ैन शाह मूंखे त खिल अचे थी पई त साईं ज़ैन शाह मथां 35 माण्हुनि जी जेको आहे सो हिननि FIR कटी आहे। हीअ साईं ज़ैन शाह जेको हिननि जी असेंबली जे अंदरि इलेक्शन जी सियासत कंदे जेको आहे सो लख खां मथे वोट कया आहिनि, उहो 35 माण्हुनि जे करे जेको आहे सो अॻवानी कंदो आहे। हीअ FIR कढंदा 3 माण्हुनि जी। बाबा हू लखनि जो जेको आहे सो लीडर आहे ऐं उन खां पोइ उन जा कारकुन आहिनि।
जेके असांजे अॼोके हिन प्रोटेस्ट में कवरेज लाइ पहुता। दोस्तो असल ॻाल्हि इहा आहे त पीपुल्स पार्टी जी शुरूआत जेका तारीख़ आहे उहा इहा रही आहे त हू खसीस में खसीस मफ़ादनि ख़ातिर पंहिंजे मुखालफ़िन खे हू दॿाईंदा ऐं हिसाईंदा रहिया आहिनि। हाणे जॾहिं सिंधूअ ते लॻंदड़ धाड़े जे ख़िलाफ़ु समूरी सिंध सरापा एहतिजाज आहे, पंजाब जो सराइकी बेल्ट सरापा एहतिजाज आहे, त उते हिननि हिकिड़ो हथ सां ड्रामो रचाए ऐं बिजली ते कड़ो चढ़ायो, हथ सां ज़िया लंजार पंहिंजो बंगलो सड़ायो, हिन सोफ़ान जो ड्रामो करे हिकिड़ी जी मज़ाक कई वई जहिड़ो हिकिड़ा हू जेल में हुजनि ऐं हू वाझाए रहिया सिंध वतन जे माण्हुनि ॾे त को अचे असांजी वार करे। अहिड़े घुट ऐं ॿूसट वारे माहौल में सैयद ज़ैन शाह सिंध यूनाइटेड पार्टी इहा हिमत कई जो उन्हनि जे ख़ौफ़ खे टोड़ियो, हुननि जे कुफर जी कोटनि खे टोड़ियो ऐं ज़ैन शाह लखा माण्हुनि सां गॾिजी मोरे में पहुतो, हुननि एहतिजाज रिकॉर्ड करायो। जेका ॻाल्हि ज़रदारी माफ़िया ऐं संदसि जे हवारनि खे पसंदि कान्हे का, हाणे हुननि इहे हरबा इस्तेमालु कया त जेको असांजो मुखालिफ़ आहे, जेको वधे पियो, उन्हनि खे ताक़त जे ज़ोर ते हिसायो वञे।